मोहम्मद नूर है। मुश्किल थे रास्ते आसान हो गए, दुश्मन भी देख कर हैरान हो गए। दुनिया में जब रखा मेरे मुस्तफा ने कदम, पत्थर भी कलमा के मुसलमान हो गए। दिलों दस्तगी रखे जो स्वाली सद करे, अकल में आशन छाचवे अजवलो पीर वरे, तोड़े हुजे पंध परे तब कंदो आमान मुरीद थे। हमदई सलवात खाबाद इंतहाई वाजिबुल एहतराम खतीब अहले सुन्नत खतीब पाकिस्तान शीरी ज़ुबान सूफी बासफ़ा उस्तादुल वाइदीन हज़रत क़िबला साईं मोहम्मद आलिम नईमी मद्दज़ल्लाहुल आली, स्टेज ते बैठल उलमाए किराम हुफ़ाज़े किराम मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा प्यारा गुलामो आशिको, अवां खे बखूबी मालूम आ तो जियां साईं हाफ़िज़ हुबदार अली सिकंदरी साहब अवां खे ॿुधायो के त इन गोठ जे बिरोही बिरादरी जे तरफा मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद सोने दस्तगीर जी यारी शरीफ जारी सारी अवां जे बे इश्क ऐं मोहब्बत के सलामा जो अवां परे परे खां गोठन खां मुझे महबूब ऐं सोने दस्तगीर जे जिक्र बुधण जे ला आया आयो। जेके भी अवां परे परे खां पंध करे मुझे महबूब जो जिक्र बुधण जे ला आया आयो, रब हिन पंध जे बदले में अवां के मक्के ऐं मदीने जो पंध नसीब फरमाइंदो। अल्लाह तबारक व तआला बिरोही बिरादरी के शाद आबाद फरमाइंदो। असां जा जेके उलमा हुफ़ाज़ नात खान आया उन्हनि खे रब्बुल आलमीन शाद आबाद फरमाइंदो। असां जे हर दिल अज़ीज़ फ़ख़्र अहले सुन्नत क़िबला साईं मोहम्मद आलिम साईं के अल्लाह तबारक व तआला सेहत शिफा तंदुरुस्ती ख़िज़री हयाती अता फरमाइंदो। टेम तमाम मुख़्तसर ॾींहं रात प्रोग्राम गुज़रल महीनो मुझे महबूब जे मीलाद जो गुज़रियो जो सुभान अल्लाह। मानून आइडियो लगायो अदी दोस्तों पर ॿिया भी चवण लगा हाणे सुन्नी मीलाद न कंदा, महाग घणो थी वियो आहे, फितना घणा थी विया आहिनि, हाणे एतिरा जलसा मीलाद जा कोन थींदा, एतिरियूं रेडियूं कोन थींदियूं। उन्हनि खे इहा ख़बर ई कान्हे का त रब फरमायो आहे त वलल आख़िरत ख़ैरुल लक मिनल ऊला। मुस्तफ़ा जीअं ज़मानो गुज़रंदो वेंदो अवां जो शान वधंदो रहंदो। अवां जा मीलाद अबा वधिया आहिनि या न? साईं हथ मथे खणी ॿुधायो अबा मीलाद वधिया या न? यारी वधी आया न या वधंदी रहंदी? मिट गए मिटते हैं आदा तेरे पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। मुस्तफ़ा जेकॾहिं हिकिड़े ॿिनि माण्हुनि तुंहिंजो मीलाद न मल्हायो, चंद ॻोठ वारनि तुंहिंजो मीलाद न मल्हायो, चंद खिते वारनि तुंहिंजो मीलाद न मल्हायो, मुस्तफ़ा तोखे परवाह ई कान्हे का। वरफ़ाना लक ज़िक्रक मुस्तफ़ा मां रब तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे। हाणे ज़ोक़ शौक़ इश्क ऐं मोहब्बत सां मिली गजी करे वॾे आवाज़ सां मुंहिंजे महबूब ते सलवात सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह। चो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमायो अलम नशरह लक सदरक। तो सुभान अल्लाह। यो चाचो बिल्लू टोगो कपड़न वारो सुभान अल्लाह न थो जे। चाचा तू जो सुभान अल्लाह, अवा स्टेट वारा भी तो सुभान अल्लाह।
अल्लाह तबारक व तआला फरमायो तुमदा महबूबा मार करीम आवाज सीने मुबारक कुशादो करे छजो वसी करे छजो मुझा महबूबा पेरिया अल्लाह मुझे महबूब सा गलाए थो अलम नशरा लक सदरक मुझा महबूब छा मार करीम आवाज सीने मुबारक न खोलो आजा सीने मुबारक न कुशादो कयो आजा मना अल्लाह दो फरमाए त मुझा महबूबा मार करीम अवा के कुशादो इल्म अता कयो अवा के एतरो त शर सुदूर अता कयो जो जे करे गोठ अज अड्यो जरदारी मां जे करे को बिराई फकीर को जमाली फकीर को खास केली फकीर को बुघ्यो फकीर को जद फकीर मुझे मदीने वारे खे दिल सा सडकंदो त मुझो मदीने वारो मदीने मां पेजे उम्मतीअ खे जी जी चंदो अब आए न तवा जो बीरो कीदो साईं आए न यो कीदो आए न को ख्याल गुमान बियो त कोने न आशिकन वारो अकीदो आ न अजीजो तो असा जो त इयो ही अकीदो आ जेको हाजी गुलाम नबी मैसर जो अकीदो आ ओ जो मुबारक में नहीं मो गुनाह रखे यार एड़ो ओ प्यार मिलंदो मुखे सरोई न हो अबा महबूब जे करे प्यार मिलो न जरा मुझे महबूब जो शान नबियन पढ़ो बुधो तौरात में ज़बूर में इंजील में मूसा कलीमुल्लाह मेरा जवारी रात में अरे दो तो उए भी ये चवण लगा त सुदन जो उम्मत से तमन्ना कर द मौला असा के नबूवत जो ताज न पराइया असा के रिसालत जो ताज न पराइया मौला असा के आखिरी नबी जो उम्मती गुलाम बनाइया उदो के मुबारक ओ सुनी दो के मुबारक जो महबूब तुझे भागे में आयो अल्लाह साईं जन अज़ल में विरासत पे कई त के भागे में आदम नबी आयो के भागे में नूह के भागे में इब्राहिम इस्माइल ज़करिया या यूनुस यूसुफ पर जन तुझो असा जो वारो आयो तुझे असा जे वारे में बिनी जहान जो सरदार तुझो मुझो महबूब आयो तदा त आशिक चवन प्या हाजी गुलाम नबी मैसर वांगुर जो मुबारक मिले मो गुनाह रखे यार एड़ो मिलो जो वनी खेर एड़ो मारो जो वनी खेर महबूब जे लाल कौन अबा तोर तक उन जी कबिया जो अंदाज़ो होजे अबा ही रोड इता गांडी वरिष्ठा बताइयो वरिष्ठा बगा नवाब शाह दी ते खत्म इता का यो रस्तो विंदो अदी दो तो नवाब शाह सखी जामदार शाहपुर सांगड़ हेडा विंदे हैदराबाद अदी दो तो सकरन विंदो हाने यो रस्तो कराची ते अबा इए न यो अंदाजो आ एंड दियो कराची का निकरंदे एकड़ो रस्तो इंदो ईरान दे बॉर्डर ते को बलोचिस्तान को खुलदा हिया वींदे त सखर ते एंड वरी उता बॉर्डर वरी शुरुआत थींदो त बाबा ही पंजाब जो बॉर्डर आ या हद रखियला दुनिया में माप तोड़ उन जी कबिया जंजी हद हुंदी आ जंजो अंदाजो हुंदो आ जंजो गाना को लगायो आ अल्लाह तबारक व तआला जे हबीब फरमायो पाण फरमायो त अबू बकर सिद्दीक मुझे हकीकत जी खबर तोखे भी काने सवा लख सहाबन के भी काने दुनिया में कंखे मुझे हकीकत जी खबर ना है मुझे हकीकत जी खबर सिर्फ मां मोहम्मद के आलमीन हबीब जे तारीफ जी को
मता को वरजे अजी दोस्तो होटल ते अजी दोस्तो मेहर आई जमालीअ जे होटल ते सकरन नवाटा जी होटल में केर तुंहिंजे बाह में हथ विझी चवे त मीलाद किथां साबित आ उनखे चव वञी त बुखारी शरीफ खोल आऊं वधीक तोखे नथो हवाला ॾियां बुखारी शरीफ जी हदीस खोल बुखारी के खोल वो बुखारी आ असहुल खुद बाद किताब अल्लाह ताला कुरान करीम का बाद में दुनिया में काबिल कबूल किताब बुखारी शरीफ आ हुजूर जो चाचो आ अबू लहब जो नालो आ जंहिंजी मुज़म्मत में कुरान करीम जी सॼी सूरत नाज़िल थी आ तब्बत यदा अबील बेवा तब अबू लहब तू हला तुंहिंजा हथ हला तुंहिंजो खानदान हला तुंहिंजो नसब हला मरी वने मानू ख्वाब में ॾिस अबू लहब कब्र में तुंहिंजो कहिड़ो हाल आ चई त वॾो दर्दनाक अज़ाब आ वॾा नांग विछू आहे कब्र अंधारी कोठड़ी जिथे नांग सुजन नारी वनी सुमंदे सुन में उते वसाईंदई वारी अॻियां क़यामत थींदई कारी मोगो न रहो पंहिंजे मुल्क में यार वॾो दर्दनाक अज़ाब आ पर यार जॾहिं न सूमर जी रात थींदी आ हिन अछा जा आंगुर मां खीर खां वधीक अछो माखी ऐं मिसरीअ खां वधीक मिठो पानी निकिरंदो आ ज़बान ते रखे चूसींदो आहियां त रब 8 ॾींहंनि वारो अज़ाब ख़तम करे हज़रत अब्बास महबूब जे चाचे ख्वाब में ॾिठो त अबू लहब इहो भला तोखे मकाम कीअं मिलियो तो सुभान बदबूदार काफरा अब चाहे दुनिया जो बदबूदार काफरा जंहिंजी मुज़म्मत में कुरान करीम जी सूरत नाज़िल थियला चई त इहो तोखे मकाम कीअं मिलियो चई त इन जे करे मिलियो जॾहिं तुंहिंजा मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा दुनिया जे तख़्ते ते आया 12 रबीउल अव्वल जी रात आया सॼी कायनात मुझे महबूब जो मीलाद मल्हायो इए पे मल्हायो त ई तूं त भलारियूं सब पर मीलाद जी ईद अजीब आहे ओ ऐसा न करे लो रब पे जो प्यारो हबीब आए आ शरफ बुखारी में लिखियो अल्लामा इब्न हजर खोले ओ मीलाद कंदड़ खुश रहंदो सदा अब आप बिरो ने के फायदो पियो अतने त मीलाद यारी कंदा न अब आप फायदो पियो आ न फायदो पियो आ तो वतन ते खणी बुधायो ओ मीलाद कंदड़ खुश रहंदो सदा थियो उन जो निरालो नसीब आए चीद इन जे करे इयो मुखे मकाम मिलो मुस्तफा आया सदी कायनात वारन मीलाद मनायो मानन मुखे जो अबू लहब घर में भाई जो जाओ थई वनी मुबारक दैया तू खुशी मला अर्श वारा फर्श वारा जमीन वारा हजर शजर पखी परिंदा एतरे कदर जो मुझा महबूब आया ऐसा सच बुझ जे के कबे में आ ओए ऊंदा बकरी मुझे महबूब ते कलमा पे पढ़ मुझे महबूब ते सलात पे पढ़ पर एतरे कद खुद जे को काबो छाया बाबा खुद जे को काबो वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह ओ दिसन सा दिल थी ठरे पान नहीं के बलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह एतरे कद जो काबो खुद अम्मा आमना जे घर जो तवा खुद काबो अम्मा आमना जे घर अम्मा आमना दी फरमाए त काबे के जम त काबा तोके सजी दुनिया सजो कंदी आ 1,24,000 नबी गौस कुतुब अब्दा अम्मा आमना जे घर जा पे चक्कर काटी सुभान अल्लाह अब या वली
अम्मा आमना जे घर जो पियो चक्कर काटी काबे ॻाल्हायो छा काबे ॻाल्हायो छो त अल्लाह साईं ज़बान अता कंदो आहे जेकॾहिं अल्लाह साईं उन में महबूब जो इश्क अता कंदो त जानवर भी ॻाल्हाईंदो भला भी ॻाल्हाईंदी आहे जीअं अबू जहल मुस्तफा जे दरबार में मुंहं खणी आयो सफ़ा कीमा कीमा करे हुजूर जे दरबार में बंद थियल शइ में खणी आयो कि या रसूल अल्लाह तो ते तॾहिं कलमो पढ़ंदो त मूंखे ॿुधा त हिन बंद थियल शइ में छा आहे वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजे लफ़्ज़नि तां क़ुर्बान वञा थो सुभान अल्लाह छा आहे तुंहिंजे लफ़्ज़नि तां छा आहे इन में तो ते कलमो पढ़ंदो ईमान आणींदो मदीने जे साईं फरमायो तोखे ॿुधायां इन में छा आहे या इहा ख़ुद शइ तोखे ॿुधाए था अबा इहा त वॾी ॻाल्हि आहे न इहा वॾी ॻाल्हि आहे या कोन्हे इहा अदी दोस्तो वा गो हम वाला कीमा कीमा थल उठी करे चई बि अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह तू भी चओ अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह जी त बस ॿियो को अमल कोने मुस्तफा आया तेरा आगुर जे इशारे सां सोबिया बाणीअ खे चंद तू मोहम्मद जे खुशीअ में आजाद आई इने जे करे अल्लाह तबारक व तआला मुखे इहो फरमायो हे काफरा अदी दोस्तो पर जेकर बिरोही फकीर मुझे महबूब जो मिलाद मलाए अब उनके फायदो मिलंदो या कोन मिलंदो या न यारी दस्तगीर जी मलाए उनके फायदो मिलंदो या कोन मुझो पीर पीरन जो पीर सुभान अल्लाह सयाफदार 12 रबिउल अव्वल 11 जे शाम ते हैदराबाद में आऊं पेडी गाड़ी पे सेट कराया कार त मु मिस्त्री के चयो बाबा जल्दी कर मुखे जलसे ते आई 12 रबिउल अव्वल जी भलारी रात जी त रात सब बरोबर आन तोखे केड़ी तकड़ लगी आ रात सब बरोबर आन मु चयो मा त ओ चाचा तो मैं आई तुझे पुत्र में फर्क बाबा साईं आए साईं सुभान अल्लाह अदी दोस्तो मुजमा तो में आई तुझे पुत्र में फर्क आया ना मुजमा तो पेरे पुत्र के तू पेरे पाने जिन मेरे पांदो मुझे दी के पेरे पाने ना के पेरे पांदी फर्क आया चई मुजमा तो जी तो में आई तुझे पुत्र में फर्क आ अदी दोस्तो चाचे भाईजे में फर्क आ मामे भाणजे में फर्क आ एरे नमूने सा बन रात में आई 12 रबिउल अव्वल वारी रात में जमीन आई आसमान जो फर्क आ दी आई रात जो फर्क आ या उहा रात जो हिन रात में मदीने वारो साईं दुनिया जे तख्ते ते आयो वरी अमा जलसन में उठी भी थोरो अकीदे के मजबूत कयो छो त अकीदो अॼुकल्ह ज़रूरी आ अकीदो आहे ईमान जेकॾहिं अकीदो तव्हां जो दुरुस्त न आहे नमाज़ूं रोज़ा ज़कातूं हज सब अजाया रोज़े रोज़ो नमाज कम अन्या बियो को फहम जैसा पसी प्रिय के यो केड़ो प्रिय के आ ओ मुझे महबूब जो इश्क आ जो सुभान अल्लाह नमाज हुआ कबूल आ जमे मुझे महबूब जो इश्क आ जो सुभान अल्लाह हबीब जी मोहब्बत आ हबीब जे इश्क खां सवा सड़ी जिंदगी बेकार आ शैतान जब करोड़ साल अल्लाह जी इबादत कई ही जमीन मा गोड़ा हला पानी वहण शुरू थियो अली दोस्तो पर उन जी सब इबादत बेकार एक खुदा जे नबी के सजदो न कई अल्लाह से उनके लानतुल्लाह अलल काज़मीन हमेशा जे ला कूड़ो करे छजो हमेशा जे ला तड़े छजो इन्नक रजीम व इन्ना अलैका लानती इला यौमिद्दीन ओ इब्लीस तू लानती आई क़यामत ताईं तो ते लानता हे हजरत आदम के सिर्फ न मने पर जेको मुझे महबूब के न मने अदी तो उनके दुनिया में इज्जत मिलंदी आ पर जेको मुझे महबूब सा इश्क कंदो आ चेहरा स्टेट वाला नेहा अमा जा चेहरा नेहा अब आने नूरानी चेहरा आने हाथ में देखनी बुदा नूरानी चेहरा इन्हें अकीदत से मजबूत रह पंतन सा भी प्यार साहबा सा भी प्यार वलियों सा भी प्यार दस्तगीर सा भी प्यार तो मुस्तफा आखिरी गाल मिलाद वो आयो आ तो मुस्तफा किथे आयो
मूं चयो मां मौली साहब अख अबू बकर सिद्दीक़ वारी धार तोखे ॾेखारियूं त मदीने वारो आयो अख उमर वारी धार अख उस्मान वारी धार अख मुझे मुर्शिद मौला अली वारी धार अख अदी दो मुश्किल कुशा हैदर करार वारी धार अख पीरन दे पीर दस्तगीर वारी धार अख मुझे मुर्शिद रोज़े घणी वारी धार तोखे ॾेखारियूं त मदीने वारो आयो अख साईं मुर्शिद सोने ज़ाकरी वारी धार अदी दो अख सैयद अब्दुल लतीफ भटाई वारी धार अख सचल सरमस्त वारी धार अख कलंदर शहबाद वारी धार तोखे अखियुनि सां ॾेखारियूं त मदीने वारो साईं आयो अदी दो महबूब त महबूब पर मुंहिंजो पीरनि जो पीर दस्तगीर वॾी ॻाल्हि आहे रमज़ान जो महीनो आहे हिकिड़ो मुरीद आहे त क़िबला मुंहिंजे घर में हली दावत खाओ साईं फरमायो दावत क़बूल ॿियो आयो टियों आयो 70 ॼणा उथी पिया साईं फरमायो अवांजी दावत क़बूल आहे जंहिं महिल इफ़्तारीअ जो टाइम थियो त दस्तरखानो बगदाद जी जामे मस्जिद में लॻो नमाज़ पढ़ी बस कयो त पाण में ॻाल्हियूं पिया जनता जी दस्तगीर ते सभिनी खे बुखार ॾेई छॾियो रोज़ो हिते खोलियो आहे 70 ॼणनि सां वाइदो कयो त तुंहिंजे घर में अची रोज़ो खोलींदासीं पाण में कलाम पिया कर ही दस्तगीर जो तसर्रुफ आहे इल्म आहे मारिफत आहे रूहानियत आहे साईं फरमायो ओ मुंहिंजा मुरीदो दरबार में वेहण वारो अवां पाण में ॻाल्हियूं न कयो हे त 70 आहे पर जेकॾहिं 70,000 हुजनि हा मां दस्तगीर 70,000 में भी घर में भी रोज़ो खोलियो हा त हिन पंहिंजे जामे में मस्जिद में भी रोज़ो खोलियो हा तॾहिं त आशिक झरझंग में चवंदा पिया वञनि त अचबो कीअं ॿिए जे चकर में बस आखिरी शेर ॿुधंदो या कोन ॿुधंदो तूं गाड़ी दाढ़ी वारा तू सुभान अल्लाह ओ अचबो कीअं ॿिए जे चकर में हिन पासे तो साईं रुमाल वारो सुभान अल्लाह हाय अचबो कीअं ॿिए जे चकर में दस्तगीर ते आयूं नज़र में ओ मुंहिंजो गौसुल आज़म हिकु ही अकी तू मुंडी अरेंज कवा फैज़ हले घर घर में किथे बिरोही किथे रहियो बगदाद अॼु बि दस्तगीर जो फैज़ जारी पयो फैज़ हले घर घर में दस्तगीर ते आयूं नज़र में या मुड़स माण्हू थी वे या जान जे पाणे थी असीं आयूं अंधार जे भर में है असीं आयूं कंधार जे भर में दस्तगीर ते आयूं नज़र में